गिरोड़ी साहब तो अमर के जे अम्मा मां तोखे यादगीरो ॾियारायां हा बा ॾियारा जे अम्मा तू 8 सालन जी हुई नाने जे घर में रहती हुई अञा तू बालिग कान थी हिकड़े ॾिहाड़े नाने साईं तोखे बकरियूं छोड़े ॾिनियूं तू झंग में बकरियूं बैठे चारियूं ओच तो मींहुं आयो आ हवा आई आ तूफान आयो आ का बकरी काॾे वई त का काॾे वई तू 8 साले जो ॿारड़ो ड्रिज में वठी भॻी भॼंदे भॼंदे हिकड़ी खॾ में वञी किरी वठी तो दाहूं कयूं तुंहिंजे रण खां पोइ हिकड़ो नौजवान घोड़े ते सवार हो अची तोखे खॾ खां कढई खॾ मां कढी घोड़े ते वेहारे ओ मुंहिंजी अम्मा तोखे नाने जे घर छॾे वयो यादगीरो अथी मां जो हाउ अबा 8 साल जी आहियां मूंखे चिट्टो यादगीरो आ गिरोड़ी साहब फरमाइनि था सुञातो हुई इन गिरोड़ी साहब फरमाइनि था अम्मा हो मां अब्दुर रहीम जो रूह हुयो रहीम जो रूह हुयो जो तो रूह तो खुदा अगे ही पैदा करे छॾिया हा न उन रूह इहा शक्ल इख्तियार करे पंहिंजे माउ जी मदद कई आहे हाणे अम्मा तूं पाण फ़ैसिलो कर त मां तुंहिंजा हक़ लाथा या तो छॾिया हल अल्लाह दे वलियन जी करामत निराली मलफूजा शरीफ में मोजा प्यारा दोस्त हजरत पीर सही रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद फरमायो आ तव्हां पढ़ी ॾिसो मलफूजा शरीफ उन में लिखियो पियो आहे पाण फरमाइनि था जॾहिं मूंखे माइटनि खीर पे छॾायो 2.5 साले जे ॿारड़े खे खीर छॾाइबो आहे 2 साले जे ॿार खे खीर छॾाइबो आहे पाण फरमाइनि था मुंहिंजी अम्मा साइण पंहिंजे थणनि खे पंहिंजे बुबे मुबारक खे एरियो हणबो आहे त जे ॿार जे वात में वञे त कड़ो लॻेसि त छॾे ॾे एरियो हणी मूंखे जंहिंमहिल बुबो धारायो मां वात में विधो वठी मूं दाहूं जो कयूं त वठी घर वारा खिलिया हज़रत मोहम्मद राशिद फरमाए थो ख़ुदा जो कसम आहे मूंखे यादि बीठो आहे अल्लाह जे वलियन जूं करामतूं हन त ख़ुदा जो कसम आहे औलिया अल्लाह जो वॾो मक़ाम आहे ओ गिरोड़ी साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो सोहबती महबूब जा से पिण महबूबा छा तो चवे महबती महबूब जा से पिण महबूबा यानी जेके मुझे महबूब पाक सां मोहब्बत करण वारा महबूब तो महबूबा पर महबूब जे सदके महबूब जा महबती भी महबूबा त मुझे हबीब सां जेके सोहबत करण वारा उहे छा असहाबी वरी जन असहाबन सां सोहबत कई उहे थिया ताबई ॾाढे चो बुलंद आवाज़ सां हाणे हुजूर फरमाइनि था खैरुल कुरून करनी भलो ज़मानो मां मोहम्मद जो आ सुम्मल लज़ीन यलूनहुम उन खां पोइ मुंहिंजे सहाबन जो भलो ज़मानो आ सुम्मल लज़ीन यलूनहुम उन खां बाद में मुंहिंजे असहाबन जा सोहबती जेके ताबई हूंदा उन्हनि ताबइन जो ज़मानो भलो आ ओ मुस्लमान तोखे मां फ़ख्र सां ॿुधायां अॼु जे इमाम आज़म अबू हनीफे तू वरसी मल्हाए रहियो आहे जंहिंजी कॉन्फ्रेंस मल्हाए रहियो आहे सो मुंहिंजा प्यारा दोस्त ताबई सगोरो चओ सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह इमाम आज़म रहमतुल्लाह अलैहि ताबई आहे छा आहे अदा ॾाढे जो छा आहे ताबई छा खे चइबो आहे जेको असहाबन सगोरन जी सोहबत करे साबिता किताबन मां साबिता हिकड़े मां न सवे किताब हन मोतबर किताब हन अॼु खां मुंहिंजा प्यारा दोस्त 800-900 साल 1000 साल जा पुराना किताब हन जंहिंजे अंदर लिखियो पियो आहे साबिती सां त इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह ताला अलैहि मुहम्मद मुस्तफा जे यारहन असहाबन जो दीदार कयो घणा सहाबी 11 सहाबी 11 जेकॾहिं हिकिड़े सहाबी खे ॾिसे हा त ताबई थी वञे हा समझो था या न जेकॾहिं हिकिड़े सहाबीअ खे ॾिसे हा त
सब ताबई थी वने हा जो त हिकड़े सहाबीअ जो दीदार करण भी ईमान सां ऐं अकीदे सां ऐं बालिग हुजण जे सूरत में ताबई हुजण जे लाइ काफ़ी आहे। पर इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह खे इहो शरफ नसीब आहे जो मुहम्मद मुस्तफा जे 11 सहाबनि जी सोबत कई अथई। 11 सहाबनि मां 8 सहाबनि खां हदीस सिखियो आहे। घणनि सहाबनि खां? इमाम बुखारी पांजी जगह ते मुहद्दिस आ, इमाम मुस्लिम साईं पांजी जगह ते मुहद्दिस आ, इमाम अबू दाऊद पांजी जगह ते मुहद्दिस आ, इमाम तिरमिज़ी पांजी जगह ते मुहद्दिस आ, इमाम इब्न माजा पांजी जगह ते मुहद्दिस आ। और मुंहिंजा प्यारा दोस्त मुअत्ता इमाम मालिक वारो, इमाम मालिक पांजी जगह ते मुहद्दिस आ। मुंहिंजा प्यारा भाउ, इन्हनि जे मुहद्दिस हुजण में को शक न आहे, पर इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह जो उहो मक़ाम सभिनी छहनी इमामनि मां सियासत जे मुसन्निफ़नि मां को बि ताबई कोन्हे। इमाम अबू हनीफो इन्हनि खां बि अॻु में आ, जंहिं मुहम्मद मुस्तफा जे 8 असहाबनि खां हदीसूं ॿुधियूं आहिनि। इमाम बुखारी भी ताबई कोने, इमाम मुस्लिम भी ताबई कोने, इमाम तिरमिज़ी भी ताबई कोने, इब्न माजा वारो इमाम अबू दाऊद वारो वो भी ताबई कोने। खुदा पाक जो कसम आ, इहो शर्फ हज़रत इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह किया। पर ॿिया जेके 3 इमाम आहिनि, इमाम शाफ़ई आ, इमाम मालिक आ, इमाम अहमद बिन हंबल आ, उहे 3 इमाम भी ताबई कोने के अबू हनीफो ताबई आ। यानी रसूलुल्लाह जे सहाबन सदोरन जो शागिर्दा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामन खां हुन हदीस याद कई आ। हाणे तू पाण फैसलो कर, जेको रसूलुल्लाह जे शागिर्द जो शागिर्द हुजे उन जो को मट दुनिया में थींदो अदा। ॾाढे बुलंद आवाज़ सां ज़ोर सां वर्दी जो, जेको रसूलुल्लाह जे शागिर्दनि जो शागिर्द हुजे, यानी सहाबा किराम जो शागिर्द इमाम आज़म अबू हनीफो रहमतुल्लाह ताला अलैह जो कुछ भी इमाम अबू हनीफो सिखियो आहे सो मुहम्मद करीम जे असहाबनि खां सिखियो आहे। अॼुकल्ह को पाण खे तो चवे मां गैर मुक़ल्लिद आहियां, को थो चवे मां जमाअतुल मुस्लिमीन जो आहियां, को थो चवे मां फलाणो आहियां। ओ चाचा, तू कहे उस्मानी डॉक्टर जो शागिर्द हूंदे, तू कहे बदीउद्दीन जो शागिर्द हूंदे, तू इब्न तैमिया जो शागिर्द हूंदे, तू कंहिंजो शागिर्द हूंदे, तू कंहिंजो शागिर्द हूंदे, उन्हनि जे मथां को एतबार कोन्हे को अबू हनीफे के शरफा जो मुहम्मद करीम जे सहाबा जो शागिर्द। रसूलुल्लाह जे सहाबा किराम खां हुन हदीसूं ॿुधियूं आहिनि। रुगो रसूलुल्लाह जे सहाबनि खां न, दुरूद पढ़तो के ॿी ॻाल्हि ॿुधाए छॾिया। अब हाणे हथ खड़ो त दुआ घुरो, बस था कयो न, सलात अचे ही कान थी वो बस न कया तो ॿियो छा कया। ॾाढे ॾाढे सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। या त ॻाल्हि तव्हांखे यादि थी वई न त इमाम आज़म जा 8 असहाबी उस्ताद घणा? 11 जी ज़ियारत कई, 11 जी 8 खां हदीस पुछई, उन्हनि हुनखे हदीसूं ॿुधायूं। बाक़ी 3 असहाबी 8 खां पोइ 9 पोइ 10 पोइ 11 3 असहाबी सगोरा ज़ियारत हुननि जी कई, हुन जे सोहबत में बि रहियो, पर उन्हनि खां हदीसूं कोन ॿुधाई। लेकिन जे इमाम आज़म पाण ताबईया, उन ज़माने में ॿिया बि ताबई हा जन नबी पाक जे असहाबनि जी सोहबत कई आ। किताब लिखनि था त 8 सहाबी इमाम आज़म जा उस्ताद हा ऐं ताबईन मझां 4000 ताबई इमाम आज़म जा उस्ताद हा। घणा सही?
4000 सब ताबई ताबई का एतबा जेके असहाबन जा शागिर्द हुजन। चओ चओ केर ताबई माना असहाबन जा शागिर्द। छो तो उन जमाने में रुगो अकेलो अबू हनीफो ताबई कोन हो, ॿिया बि ताबई हा, उहे 4000 ताबई हा। इमाम आज़म हिकिड़े पासे असहाबन खां हदीसूं वरतियूं ऐं शागिर्दी हुननि जी क़बूल कई, ऐं ॿिए पासे 4000 ताबइन जी शागिर्दी क़बूल कई। हाणे जा 4000 ताबई उस्ताद हुजनि त जो मक़ाम केॾो हूंदो। चओ सुभान अल्लाह, जोर सां चओ सुभान अल्लाह। बेटा ऐसा फरमाइंदो आहे भली जायूं माहिरूं संदियूं सालिहन माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलन बाक़ी ॿिन वेचारनि ओ जागा अजाया कया। हज़रत इमाम आदम अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो मक़ाम जो मालिक आहे जो ॼाईंदे ई ॼाम आहे। वॾो थियो त वॾो कमाल जो साहिब आहे, पर अञा तालिब इल्म आहे। उन तालिब इल्मी जे ज़माने में हुन जा वाक़िया हैरत जहिड़ा आहिनि। मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ तोखे इमाम साहब जे बचपन जो वाक़ियो ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैहि जी उम्र भी 8 सालन जी आ। मदरसे में बाबे छॾियो आ, पढ़ण वेंदो आ। सुबुह जो किताबनि जी भरी खणी थेलो किताबनि जो पंहिंजे कुल्हे ते रखी मदरसे वेंदो आ। सारो ॾिहाड़ो मदरसे में पढ़ी शाम जो वरी पंहिंजे घर मोटी ईंदो आ। इमाम साहब जी जेका वालिदा माजिदा हुई तहज्जुद गुज़ार हुई, कुरान जी हाफ़िज़ानी हुई, नबी पाक जूं हदीसूं उनखे सवन जे तादाद में यादि हुयूं। वॾी आबिदा ज़ाहिदा औरत आ, बच्चे खे सुबुह जो नाश्तो कराए मदरसे मोकिलींदी आ, शाम जो बच्चे जी मानी पचाए रखंदी आ। इमाम आज़म सॼो ॾिहाड़ो मदरसे मां पढ़ी माउ जी ख़िदमत बि कंदो आ, मानी बि खाईंदो आ। रात गुज़रंदी आ, सारी रात मुहम्मद जूं हदीसूं यादि कंदो आ। हिकिड़े ॾिहाड़े इमाम साहब मदरसे खां मोटियो पियो अचे शाम जे टाइम ते त बगदाद जे शहर में पढ़ण वियो हो। बे बगदाद शहर दी निशानी हज़रत सुल्तान बाहू। बे बगदाद शहर दी निशानी उच्चियां लम्मियां चीरा तन मन मेरा पुरजे पुरजे जीवे लर्जी जीवे दर्जी दिया लीरा हो। उन्हां लीरा दी कफनी गल विच पाके अते रल सा संग फकीरा हो। बगदाद शहर दे मैं टुकड़े मंगसा अते करसा मीरा मीरा हो। ओ बगदाद जै शहर में इमाम आज़म खां पोइ के 100 साल बाद में अब्दुल कादिर जीलानी तो अचे। जीलानी खे मञीदा हो मनजो जीलानी खे न मञींदो ॾाढा ॾुखिया थींदो। जन न मञो आ तन खां पुछो खट खोट लगी पई आ। समझो था लाए न सचल सरमस्त सूफी जो रहमतुल्लाह अलैह
फरमाए तो पीर पीरा मुर्शिद मीरा नमुग दे जंज टुटन जंजीरा। पीर पीरा मुर्शिद मीरा नमुग दे जंज टुटन जंजीरा। कामिल मुर्शिद कर दिया यार दी घड़ोली भर दिया भर दी तह दिल भर दिया। चो सुभान अल्लाह। यारा को जो नहीं मनेंदा वाह सूफी सज्जन साईं। यारा को जो नहीं मनेंदा मुफलिस ते मफऊल रहेगा। चवे तो जेको मुझे मुहम्मद जे यारन के नथो मने तमे बए बहुंदा। घणा आए बहुदस जेको रसूलुल्लाह जे यारन के जमजे तमे बए बहुंदा। हिकड़ो सुन्यो हिकड़ो ॿियो वरी 5 मिंट पोइते हाँ या न। हिकड़ा अथवा असहाबन जा दुश्मन जेके 5 मिंट पोइते हिकड़ा वरी वलियन जा दुश्मन उहे वरी 15 मिंट पोइते। समझो था ना सही। सचल से फरमाए तो यारा को जो नहीं मनेदा मुफलिस ते मफऊल रहेगा। तरकुत ना को कर दिया यार दी घड़ोली भर दिया भर दी तह दिल भर दिया। जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला शल कहा असांखे पीरान पीर जो सहाबा किराम जो अदब नसीब फरमाए। औलिया अल्लाह जे रस्ते ते खुदा हलने तौफीक अता फरमाए। बगदाद जो शहरा जो सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह। इमाम आजम मदरसे मां पढ़ियो घर पियो वञे। उन ज़माने में अब्बासी खलीफ़ो हो कंहिंजी हुकूमत ही अब्बासी खलीफ़ो आहे उनजी हुकूमत आहे। ईसाई हिकिड़े बादशाह अब्बासी खलीफ़े मुसलमान ॾे 3 सुवाल लिखी मोकिलिया। ऐ बादशाह तू पंहिंजे मौलविन खे चओ त जवाब ॾियनि। जे जवाब मिलंदा त अकुल सां मञींदुसि पर क़ुरान सां न हदीस सां न। छो त मां ईसाई आहियां मुंहिंजो क़ुरान सां वास्तो न आहे हदीस सां वास्तो न आहे। अकुल सां मूंखे सम्झाए अकुल सां मूंखे ॿुधाए अकुल तव्हांजो असांखे वाज़ो करे ॿुधाए। इन 3 सुवालनि जा जवाब आलिम ॿुधाइनि। जे जवाब मिलिया त ठीकु आहे जे जवाब न मिलिया त पोइ 2 शर्त हल। या त असां ईसाइन जी ढल भरियो या वरी जंग कयो। वॾी ॻाल्हि आहे। जागो था ला निंड अथव जागो था न। सुवाल घणा आहिनि ॿुधो। जवाब छा सां खपे अकुल सां क़ुरान सां न हदीस सां न। जो ईसाई आहे कोन थो मञे। बादशाह हर से न को जंग करे सघे न को ईसाइन खे ढल ॾेई सघे। मौलनि खे घुराए चो मौलवियो राज मौलनि जा गर्चा ओ एलची जेको सुवाल खणी आयो उहो बि कुर्सी रखी अची वेठो। बादशाह बि वेठो वज़ीर बि वेठा। ये मुअज़्ज़िज़न जी स्टेज ठही आलिम बि वेठा। ॿी ख़ल्क़ जी हज़ारनि जे तादाद में वेठी। सुबुह खां शाम ताईं मौलविन मथो हयो पर ईसाई मञे कोन। का न का इड़ती फिरती ॾियो वेठो आहे। मौलवी वीचारा घणो क़ुरान हदीस दलील दलाल ॾियनि पर जवाब ठहे कोन। छो त क़ुरान मञे कोन पियो। सुवाल ॿुधो। पारो पारो सुवाल ही आहे त अल्लाह खां अॻु में छा हुयो। चओ अल्लाह खां अॻु में हिकु सुवाल। ॿियो सुवाल हुआ त अल्लाह जो मुंहुं मुबारक काॾे आहे।
टियों साल हुयो एलची थो करे ईसाई त अल्लाह पाक हाणे हाणे छा थो करे ईसाई चो त इन में बुझाईंदो सान जरूर चवंदा अलाह सिज थो लाहे त मां चवंदो मां खुदा मींहुं बि वसाईंदो आहे चवंदो सास अलाह मींहुं थो वसाए चवंदो सास अलाह हवा बि घुलाईंदो आहे चवंदो हवा थो घुलाए चवंदो मां अलाह मारींदो बि आहे केतिरा कम ॿुधाईंदो रूई ज़मीन में किरोड़े कम कादर जा कहिड़ो कहिड़ो ॿुधाईंदो मुझाईंदो सान न को ॾसे सघंदा न को पूरा पवंदा या जंग कंदा या ॾंडो ॾींदा हाणे आलिम सुबुह खां शाम ताईं मथो पिया हणन कंहिं कोन ॿुधायो इमाम आज़म मदरसे मां किताब खयो 8 साले जो ॾींगरड़ो आहे उहो बची भर में बीठो आहे ॾिठई त बादशाह खां बि पघर थो वहे मौलविन जा बि बूथ लथा पिया हल ईसाईया सो कर कढियो वेठो आहे इमाम आज़म फरमाए थो नंढड़ो ॿारड़ो आहे छा ॻाल्हि आहे चवनि था ही ॻाल्हि आहे इमाम साहब फरमाए थो बादशाह खे चओ जे मोकल जो त मां थो जवाब ॾियां या रसूल अल्लाह यार भली जायूं माहिरूं संदियूं सालिहल माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलल बाक़ी ॿियनि वेचारनि ओ जागा अजाया कया ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ नंढे वॾे ते कोन्हे को ज़ालिक फ़ज़्लुल्लाह युतीह मन यशा वल्लाहु ज़ुल फ़ज़्लिल अज़ीम रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे मां रब जी मेहरबानी आहे न को नंढे ते आहे न को वॾे ते आहे न को घणे इल्म पढ़ण ते आहे न को थोरे ते आहे जंहिं ते रब राज़ी थी पवंदो आहे त ॼाईंदे ई ॼाम हूंदो आहे माउ जे पेटां ईंदो आहे त पढ़ियो ईंदो आहे माउ जे पेटां ईंदो आहे त ख़ल्क़ खे थी पढ़ाईंदो आहे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजनि बाननि खे तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे ऐं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ मां तोखे ॿुधाए छॾियां इहा मुंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत काजी सुन्नत मदीने वारे साईं जी मदीने वारे साईं जो ये करे ॾेखारियो त उन जा उम्मती बि करे ॾेखारींदा ॻाल्हि यादि अची वई आहे सोणे हबीब जी ॿुधाया पोइ अॻिते हलूं था अॼु सिज खुटे या बिज खुटे लाड़काणे वारो मस मसद वारो ॾींदा हो वरी साईं ॿी तारीख़ रखियो वेठो आहे शायद इश्तिहार में छपजी 27 तारीख काथे दोदाई रोड ईंदो वायदो कयो साईं मौलाना बुलबुल मदीना हाजी मोहम्मद इदरीस डाहिरी भी ईंदो हाणे अॼु जेतिरा आहियो न इहो वाइदो कयो त आईंदा उन दोदाई रोड ते ॿ वधीक ॿिया बि आणींदासीं माना अॼोके जलसे खां टीणा हा या न जेतिरा आहियो तेतिरा त जो पर ॿ संगती ॿिया बि वठो अचिजो त टीणा थी वञो त भेज पागारा थी वञे हा न सही इंशाअल्लाह ताला वा कॉन्फ्रेंस वरी केड़ी है या इमाम आजम कॉन्फ्रेंस वो वरिया या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दम दस्तगी हजरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जो 8वीं पीढ़ी में ॾाढो काई पीढ़ी ॾाढे त चओ ज़ोर सां त चओ सरकार जे वालिद जो नालो अब्दुल्ला नबी करीम जे ॾाॾे जो नालो अब्दुल मुत्तलिब जे बाबे जो नालो अब्दुल मनाफ जे बाबे जो नालो हाशिम अहिड़े तरीक़े सां 8वीं पीढ़ीअ में नबी पाक जो ॾाॾो आहे जंहिंजो नालो आहे नज़ार छा
नज़ारो नूनो जे अलफ रे नज़ारो मदीने मक्के पाक में हिकिड़े ॾिहाड़े दावत कई 100 उठ कुठई मक्के वारनि खे चई खाओ भी खणो भी मक्के वारनि ॾाढो गोश्त खाधो खयूं ठव कयूं शाम जे टाइम ते मक्के वारा आया ओ नज़ारा 100 उठ कोठा थी अज मक्के वारनि जी तारीख़ टोड़े छॾई एतिरी कंहिं अॼु ताईं ख़ैरात कान कई आ पर ॿुधाए त सही कहिड़ी ख़ुशीअ में ख़ैरात कई थी असांखे ज़ाहिर में त ॾिसण में न को पुट ॼाओ थी न को बाग ख़रीद कया थी न का जंग खटी थी हेॾी वॾी ख़ैरात जो 100 उठ कोठा थी ॻाल्हि कहिड़ी आहे नज़ार सोचे ॻाल्हि ही आ बैतुल्लाह जो तवाफ करण वयोसि हमेशा वेंदो हुउसि पोइ असां सभु अरब पुराणे ज़माने खां पढ़ंदा आहियूं लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक या पुराणी लब्बैक इब्राहिम जे दौर खां हलंदी थी अचे पई मां अॼु वियो हुउसि मक्के पाक में काबतुल्लाह जो तवाफ पियो कया तवाफ कंदे कंदे लब्बैक जो पढ़म लब्बैक सां गॾो गॾु मुंहिंजे पुठनि मां बि लब्बैक जो आवाज़ पियो अचे ओहे त पुठनि मजा ॿिन्ही फणनि जे विच रुगो लब्बैक जो आवाज़ कोन हो इन पुठनि मां हिकिड़ी नूर जी लाट निकिती जेका अर्श खां मथे हली हैरान थी उस तवाफ पूरो करे पाजी इबादत पूरी करे रब जे दरगाह में सिर सजदे में रखम ओ मौला ये त नई गाल आ नओ नमूनो आ अज ताई मां लब्बैक जो आवाज पुठन मां कोन ॿुधो आ यो कंहिंजो आवाज आ अल्लाह वटा इल्हाम थियो ओ नज़ार तुंहिंजे पुठीअ मां मुहम्मद जान ईंदो अयो मुहम्मद मीरा जेको तुंहिंजे पुठीअ में बि लब्बैक तो पढ़ाई पियो हज़रत नज़ार थो चवे मुझो मोहम्मद करीम अल्लाह जो नबी मुझे खानदान मां ईंदो मां मोहम्मद जे ॼमण खां अॻे मुस्तफ़ा जो मीलाद थो मल्हाया नबी जे मीलाद जे ख़ुशीअ में 100 उठ थो कुर्बान कया ओ मके वारा खाओ पियो ऐश कयो मूंखे फ़ख्र आ जो मां मोहम्मद मिठे जो ॾाढो आहियां अल्लाहु अकबर या रसूल सलात हबीब अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि मुजादा मालूम छो जवान अञा आयो ही कोन्हे को पर अॻे ही ॾाॾनि जे पुठीअ में लब्बैक पियो पढ़े हाँ न सही या मुझे हबीब जी सुन्नत जो हबीब जे उम्मत जा वली आलिम गौस कुतुब नंढड़ा हूंदा त मुस्तफा वारी सुन्नत पूरी करे जहान खे फैज़ ॾींदा इमाम आज़म छा चयो त मूंखे मोकिले ॾियो त मां थो जवाब ॻाल्हि यादि आ विसरी वई हाणे से सुबुह खां शाम ताईं जो मसइलो हल न थियो बादशाह बुवैल में मौलवी चढ़ा बि खुशकियूं चढ़ियूं हाणे नंढड़े ॿार चयो त मसइलो मां थो हल कया सभु कंहिंजो यार मन जान छुटे छा चयो वठी जो नंढे साम्हूं अची बीठो आहे बादशाह कुर्सी ते वेठो आ ईसाई भी कुर्सी ते वेठो आ वजीर भी कुर्सियुनि ते वेठा ॿी ख़ल्क़ हेठ वेठी आ इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह गुलाब जे गुल जहिड़ो आ साम्हूं अची बीठो आ अब्बा तूं जवाब ॾींदे फरमाइनि था इंशाअल्लाह ताला जवाब ॾींदुसि पर शर्त मुंहिंजो आ जवाब मां ॾींदुसि न ईसाई खे कलमो भरणो पवंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
ला इलाहा इल्ला आगे कुछ भी कोने देखो हकीकत में हिकु आहे तंहिंखां बि आगे कुछ कोने या रसूल अल्लाह हक चार या कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद खुदा अहद चो खुदा पंहिंजी ज़ात में अहद पंहिंजे सिफ़ात में वाहिद अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अहिड़ो अहद जंहिंजो ॻाणाटो कोन्हे अल्लाह ताला जे लाइ चयईं ओ ईसाई तूं तो चवीं त अल्लाह खां अॻु में छा आहे जेको अंगनि में हिकु आहे उन खां अॻु में कुझु कोन्हे जेको हक़ीक़त में हिकु आहे तंहिंखां बि अॻु में कुझु कोन्हे नारा लॻी आहे माण्हुनि इमाम आज़म खे कुल्हे ते खणी कयो अबाद लाहियो मूंखे लाहियो त हिन जो कमु लाहिया जवाब ॾियांसि कलमो भरायासीं कुल्हे खां लथो आहे हेठि आयो आहे अब ॿियो सुवाल कर हाणे जी ॾकणी वरितीसि सना भाए मसप वया वासी गन जा जनिय जी झड़प हाथी हंधा नचरे जेड़ो तेड़ो जवान कोने जंहिंजे लाइ मदीने वारो मीर चई वियो आहे त सिराज उम्मती अबू हनीफा मुंहिंजे उम्मत जो ॾींहुं इमाम आज़म अबू हनीफो अचे वतो जंहिंजे लाइ मदीने वारो साईं ख़ुशख़बरी ॾेई वञे अब जहिड़ो तेड़ो हूंदो चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह ॿियो सुवाल कर हाणे साईं ईसाईअ खे ख़ुशकी चढ़ी वई ॿियो सुवाल अल्लाह जो रुख़ काॾे अल्लाह जो मुंहुं काॾे इमाम आज़म फरमायूं था जवाब पो ॾींदुसि पहिरीं मेणबती खणी अचो मेणबती खणी आया त हिन खे ॿारियो जंहिंमहिल मेणबती ॿरी आहे तंहिंमहिल इमाम साहब फरमायूं था ईसाई मूंखे ॿुधाए न मेणबतीअ जो मुंहुं काॾे आहे चवे थो हे नूर आहे रोशनी आहे हिन जो काॾे बि मुंहुं मुक़ररु कोन कबो जाॾे काॾे आहे छो त रोशनी जाॾे काॾे हूंदी आहे इमाम साहब फरमाइनि था हीअ मेण मां ठही आहे धागे मां ठही आहे माचीस सां ॿरी आहे धागो न हुजे त कुझु न अचे मेण न हुजे त कुझु न अचे इन जो मुंहुं जाॾे काॾे आहे जेको अल्लाह नूर समावात वल अर्ज़ जेको रब करीम आसमाननि ज़मीननि जो हक़ीक़ी नूर आहे तुंहिंजी बत्तीअ जो मुंहुं जाॾे काॾे आहे त ऐनमा तुवल्लू फसम वजहुल्लाह जाॾे बि तवजो कयो त ओॾे तव्हांखे अल्लाह जो तवजो नज़र ईंदो तंहिंजे करे ईअं नथो चई सघे त ओलह आया ओभर आहे ॾखिण आया उत्तर आहे हेॾे आहे न छो त नूर जाॾे काॾे हूंदो आहे ईसाईअ जी रहंदी खंदी पत बि धोपी वई बाक़ी हिकिड़ो सुवाल इमाम साहब फरमासे को सुवाल कर कि अल्लाह हाणे छा थो करे इमाम साहब फरमाए पिढ़े जो नौकर कोन आहियां कानून आहे जेको ॿुधाईंदो आहे सो कुर्सी ते वेहंदो आहे जेको ॿुधंदो आहे सो हेठि वेहंदो आहे मूंखे कुर्सीअ ते वेहार बस सुवाल तोखे सही ॾिना अथमि टियों तॾहिं रसीदुसि जॾहिं कुर्सीअ ते वेहंदुसि तूं हेठि थी वेहो मां मथे वेहा सुवाल कर त जवाब ॾियां मन खणी डूहे लाथुसि जिंदाबाद बादशाह जो सच थो चवे जेको ॿुधाईंदो आहे सो कुर्सी ते वेहंदो आहे ॿुधण वारा हेठि वेहंदा हेठि लहो हाणे मजबूर थी बि लथो हेठि वेठो हुजे सुवाल कर कि हाणे अल्लाह छा थो करे इमाम आज़म फरमाइनि था हाणे अल्लाह किरोड़े कम थो करे पर हिकिड़ो कम इहो पियो अथई जो तोखे कुर्सी तो लाहे मूंखे कुर्सी ते वेहारियो अथई जिंदाबाद
ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, ए भली जायूं माहिरूं सदियूं सालिहन माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि बाक़ी ॿियनि वेचारनि ओ जागा अजाया कया। जमर इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह उन जा टई जवाब ॿुधाया। ईसाई तो चवे ला इलाहा इल्लल्लाह ला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया के पतो पइजी वियो त मदीने वारे साईं जंहिंजे लाइ चयो हो सिराज उम्मती मुंहिंजे उम्मत जो ॾियो या का जहिड़ी तहिड़ी ॻाल्हि कान ही बल्कि सची ॻाल्हि छो त मुंहिंजे मुस्तफ़ा जी ॻाल्हि सची थींदी। कुरान तो चए वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मुंहिंजो हबीब पंहिंजे मर्ज़ीअ सां कोन ॻाल्हाईंदो आहे बल्कि मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा उतॾहिं ॻाल्हाईंदो आहे जॾहिं रब जो वही ईंदो आहे। आओ या न मुंहिंजे महबूब जी ज़ुबान वही तर्जुमान खुदा जे ज़ात बाबरका जो हबीब गुफ्तगू तॾहिं कंदो आहे जॾहिं जिब्रील ईंदो आहे, यानी अल्लाह जे चवण सां महबूब जी ज़ुबान कुन फयकून। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा सोना नबी जी ज़ुबान तो कुन फयकून आहे, पर अल्लाह वारनि जी ज़ुबान तो कुन फयकून हूंदी आहे। साईं क़िबला मशहूरनि वारा अल्लाह ताला हुननि जे मज़ार ते रहमतूं नाज़िल फरमाए। उन्हनि जी मुंहं ते हिकिड़ी तक़रीर आहे, ठटे में तक़रीर कई अथनि। मुंहिंजा प्यारा दोस्त उन में हिकिड़ो पाण लतीफ़ो ॿुधायो अथनि। लतीफ़े जो लतीफ़ो बि आहे, हक़ीक़त जी हक़ीक़त बि आहे। पाण फरमायो था त वतायो फ़कीर रहमतुल्लाह अलैह दरवेश हो। तव्हांखे ॿुधायां, माण्हू चवंदा त वाणियो हो, वाणियो असुल में हुयो पर पोइ वरी मुस्लमान थियो। असल में छा हो त टंडे अलहयार जे भर मां हज़रत गौसल आलमीन मुल्तान वारो बुजुर्ग अची लंघियो। हे वाणियो हो कोहर पे विकई चणनि जा चणा, झोलीअ में झलियो छोला। तव्हांजे मुल्क में छोला घणा थींदा? ये छोला पे विकई। गौसल आलमीन अची वण जे हेठां वेठा जमात समूरी समेत मंझंदि ही ॾींहुं त पियो। बुजुर्ग फरमायो त ॾींहुं ठरे त अॻिते वञो। जमात खे लगी बुख, हे वाणियो बीठो हो वतायो। फ़कीरनि चयो फ़कीर असांखे ये चणा कॾे तोखे ॾोकड़ ॾियूं। तक़रीबन को 2-3 किला चणनि जा हुआ। फ़कीर अॻिते वधी फ़कीरनि खे जो निहारियई, वरी गौसल आलमीन निहारे त हिन जे दिलि में धक लॻो है जहिड़ो तहिड़ो जवान नाहे। मिटाई फरमाइनि था रहिया अथई रात सुबुह भी दई साबरी कज को का पड़ियल मां रूह रजंदो रजो हाणे पेर तनीअ जा पुजो मतास की सनासन ले। वतायो फ़कीर आहे जेका झोली आहे फ़कीरनि में विरहाए ॾिनी आहे। हज़रत गौसल आलमीन सॾु कयो आहे, फ़कीरनि जा पैसा घणा, चओ त मां तोखे ॾोकड़ ॾियां, तो मुंहिंजे जमात खे छोला खाराया आहिनि। वतायो फ़कीर थो चए कुर्बान वञा, झोली क़बूल पवे। छा थिए? कहिड़ी झोली? छोलनि वारी। निंड अची वई, जागो था। फ़कीर खे चणा विरहाए ॾिनई न। गौसल आलमीन फरमायो अबा बेख़बर पैसा घणा? त फ़कीर थो चए क़िबला झोली क़बूल पवे, पैसा कोन खपनि। हज़रत गौसल आलमीन जो रहमत जो दरिया जोश में आयो। ओ फ़कीर तुंहिंजी झोली क़बूल आहे, तूं असांजे झोलीअ में आहे। फ़कीर थो चवे ला इलाहा ला इलाहा
मुहम्मदुर रसूलुल्लाह वो मुसलमान थियो पर हिंदू चवंदा हा त असां जो मुसलमान चवंदा हा मुसलमान थियो आखिर हुन जो 100 वरियो पूरो थियो वतायो फ़कीर जमल मरण घड़ी ते आयो तमल बुजुर्ग जा पोया पसा हुजन हिन जा हथ ठाहियो पेर ठाहियो अखियूं ठाहियो रात जूं ॼाड़ियूं ॿधियो बुजुर्ग जो दम परवार थियो जमल मरी वियो त हिंदुनि जी हुकूमत आ हिंदू चवनि पिया सारींदासीं मुसलमान चवनि जनाज़ो पढ़ी पूरींदासीं हिंदुनि जो ज़ोर आ हिंदू पंहिंजा हाकिम वठी आया मुसलमान प्या मरदासे पर वतायो मुसलमान आन के दफन कंदासे झेड़ो जमल शुरू छो वतायो फकीर पयो आ जमल लठबाजी शुरू थियण वारी आ फकीर उथी वेही रहियो अबा विढ़ो न असां हिते मरदासे ई कोन उते मरदासे जाते झेड़ो ई कोन हूंदो फकीर मरदा न फकीर जेरा जेरा हाओ या न फकीर इनमें मुल्लुड़नि खे ख़बर कान अथव निभागन खे इनखे अकुल ई कोन अथव इनखे समझ ई कान्हे का ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम वाला समअहिम वाला अबसारहिम ग़िशावा रब जे ज़ातन जे अखियुनि ते दिलनि ते मोहरूं हणी छॾियूं आहिनि ख़ुदा जो कसम आ त मां तोखे अॼु बि अल्लाह जा वली क़ब्र में हुकूमत वेठा कर खुदा जा बाना कब्र में तो बादशाही वेठा रुगो असां पर्दे में हिजाब में हलिया विया अला इन औलिया अल्लाह हे मुत्तफ़क़ा फ़ैसिलो आ उलमा इस्लाम जो अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतक़िलून मिन दारिन इला दारिन उख़रा अल्लाह जा वली मरदा न हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वेंदा ओ मुजाहिदा सच बुधाया या कूड़ बुधाया सच बुधो हजरत खलीफो मोहम्मद हुसैन महस हजरत रोज़े घड़ी रहमतुल्लाह अलैहि जो खलीफो दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो खलीफे मोहम्मद हुसैन जवानी में गुजारे वियो फिर जवानी में गुजारे वियो उनखे दफन करे आया खलीफो साहब दफन थे खां पोइ रात जो टाइम थियो पंहिंजे घर वारी वटि आयो घर वारी खे चए कंहिंसां ॻाल्हि न कजां रोज़ानो ईंदुसि वटि कंहिंसां ॻाल्हि न कजां ऐं ॻह बि न लाहिजां सूअ कबी आहे उन जे लाइ जेको मरी वञे मां मोहम्मद हुसैन जहिड़ो आहियां मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ मलफूज़ा शरीफ पढ़ हजरत रोज़े घड़ी रहमतुल्लाह अलैहि कामिल वली लिखियो आहे तो खलीफो साहब काफी दिहाड़ा पंहिंजे घर वारी वटि ईंदो हो कचहरी कंदो हो माई सगोरी ॻह बि कोन लाथा कपड़ा बि कोन मटाया ससु जेका ही ससु खलीफे साहब जी अम्मा उहा पंहिंजे नुंहुं खे थी चवे त जवान जवान तो जो मुड़ुसु मरी वियो आहे तोखे सूअ करणी कान थी अचे तो ॻह बि कोन लाथा तू जो मुड़ुसु मरी वियो माई राज़ खे लिकाए पई चई त ख़बरदार कंहिंखे न ॿुधाइजां पर जंहिंमहिल ससु हुनखे तंग कयो चे चाची तंग न कर रात फलानी जाइ ते वेह जा तोखे मज़ो थी ॾेखारियां रात थी आ पंहिंजे घर वारी जे घर में आयो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जो माउ जी नज़र पई त माउ माउ को दाह निकिरी वई खलीफो साहब तो चवे ओ ज़ाल तो राज़ मुंहिंजो ज़ाहिर कयो आहे न करे हा त सदाई अचाए हा हाणे अॼु खां पोइ कोन ईंदुसि इहा थी सची ॻाल्हि पर हाणे सुभाणे तव्हांजा लाड़काणे वारा लुंडन खाधा पिटियल मुल्ला चवंदा साईं कूड़ छा चवंदा कूड़ अड़े जेकॾहिं कूड़ आहे त तोखे अशरफ अली जो हवालो ॿुधाया अशरफ अली थानवी थो लिखे मुंहिंजो मामो हो उहो मरी वियो मरी वञण खां बाद में कई महीना मुंहिंजे मामी वटि ईंदो हो पोइ मुंहिंजी नानी हुनखे ॾिसी वरितो हुन खां पोइ फ़क़ीर जो चवणु बंदि थी वेंदो छो त ख़ुदा जा वली बेटी सघनि था पिया ये कूड़ो आहे त पंहिंजे थानवी खे कूड़ो चओ जे तो वटि अंधा किताब कोन्हे हली आहे त मां दांगी बि घुमायां किताब बि ॾेखारियां चओ अल्लाह जा वली जोड़ा ॾाढे चओ अल्लाह जा वली
जोराहन त अल्लाह जा वली जी चौंदा ते थींदा वतायो फकीर बेड़ी ते पियो चढ़े जागो था ओ साईं मशरन वाले जी गाल में बुधाई साईं जन फरमायो आ त फकीर जो बेड़ी में बीठो तो मीर पहर चो अला तोहार छा चई मुहाणा वेचारा कंदड़ अला तोहार फकीर जो झल 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 माला चई छो जे घरण घावो जो नालो वरतो थी या बेड़ो बुडंदो मां न तरंदुस अरे फकीर रोज असा अला तोहार कंदा हूं बेड़ो हलंदो आ के न न न न मांखे ला मीर बजो तो जी बी फकीर लही पियो बजना ॿिया बि फकीर सां लही पिया बेड़ी हली वो अल्लाह जे वली चयो न त बेड़ी बुडंदी छा चयो बेड़ी तो खुदा वारे जी ज़ुबान कुन फयकूला साईं फरमायो आ बेड़ी जमल सीर में वई तमल चक्कर काटे बेड़ी गड़प थी बेड़ी बुडी वई फकीर चो ॾिठो मां कोन चयो हते बेड़ी बुडंदी हाणे जेके बजणा फकीर सां के अचो मूंसां गॾिजी हलो ॿिन्हीअ खे बाह खां वरतई हुनखे चई तूं बि चओ वतायो 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 ॿिए खे चई तूं बि चओ वतायो वतायो ॿई वतायो वतायो कंदा हलो विच में आया पाणी गोॾे खां चढ़े कोन ॿिन्ही चयो फकीर छा थो चवे असां जो ॿुधो त फकीर पियो चवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह उन ॿिन्ही ते फकीर थो अलाह अलाह करे असां छो था वतायो वतायो कयो असां बि अलाह अलाह कयो फकीर बि अलाह अलाह में मशरूफ आहे हुननि बि ला इलाह शुरू कयो तो ॿुधण लॻा फकीर थो चए पुॻा वताए ताईं कोन हो अॻे ई था अलाह ताईं पहुचो पहिरीं वताए ताईं पहुचो त वतायो तव्हांखे अलाह ताईं पुॼाए छॾींदो सुभाणे तव्हांखे चवंदासीं अब्दुर्रहीम हणी छॾी अलाह अलाह वारो बुढो वताए वताए वारो तरियो मूंखां न पुछो अशरफ अली थानवीअ खां अशरफ अली थो लिखे हिकिड़ो धोबी आहे जेको पीरान पीर जा कबड़ा धोअंदो आहे जंहिंमहिल मरी थो वञे हुनखे कब्र में लाथो अथनि मलाक पुछनि था मर रब्बुक व मन नबियुक व मा दीनुक तुंहिंजो रब कहिड़ो तुंहिंजो नबी कहिड़ो तुंहिंजो दीन कहिड़ो अशरफ अली पियो चवे ओ धोबी पियो चवे ओ मलाइको मूंखे ख़बर कान्हे मां अब्दुल कादर जीलानी जो धोबी आया मां केरु आहियां गौसल आज़म जो मलाइकन अर्ज़ कयो मौला अजीब बानो आहे पुछोसि था रब कहिड़ो थी पुछोसि था नबी कहिड़ो थी पुछोसि था दीन कहिड़ो थी चवे तो अब्दुल कादर जीलानी जो धोबी आहियां छा कयो रब जे ज़ात फरमायो अब्दुल कादर मूंखे सुञातो आहे जेको मुंहिंजे सुञाणंदड़ अब्दुल कादर खे सुञाणंदो उन तां बि पुछाणो अशरफ अली हो वाक्यो लिखे तो अल्लाह वाले हो जाओ अल्लाह चो अल्लाह अल्लाह वाले हो जाओ अगर अल्लाह वाले नहीं होते तो अल्लाह वालों के वाले हो जाओ तो याद अल्लाह वारो थी जे अल्लाह वारो न थो थी तो अल्लाह वारन जो वारो थी यानी अल्लाह वारन जो गुलाम थी ॾेखार जे धोबी पीरान पीर खे सुञातो ख़ुदा हुन जी इबादत क़बूल फरमाए छॾी आहे हाणे जे मुंहिंजा प्यारा भाउ धोबी पीरान पीर जे नाले सां छुटी थो वञे त अल्लाह जे वलियनि जे नाले सां ॿिया बि तरी सघनि था मां हवालो तरी थो ॾियां त सुभाणे एतराज़ करे त ॻिची में त पवेसि न जे अब्दुर्रहीम शिरक कयो आहे त वॾो मुशरिक आहे अशरफ अली थानवी जेको लिखे थो पियो हाणे तूं सलात पढ़े इमाम आज़म जी ॻाल्हि बि तोखे ॿुधाए छॾियां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सल्लम बाबा थका त न आहियो न हलंदा न ॿुधो तवज्जो कयो इमाम साहब जे फरासत अकुल समझ जी ॻाल्हि ॾिसो इमाम साहब जे ज़माने में
ज़ाल ऐं मुड़स गॾु वेठा आहिनि। तवज्जो आहे? ॿुधो, ज़ाल मुड़स घर में वेठा आहिनि। न्यापो खणी हिकिड़ो माण्हू आयो, माई खे चई त ॻाल्हि ॿुधी थी, तुंहिंजो पीउ सख़्तु बीमार आहे, तुंहिंजो पीउ सख़्तु बीमार आहे, सकरात में मरण ते आहे। माईअ जो ॿुधो अबो बीमार आहे, टप ॾेई बुरको वञी खई। मुड़स चयो काॾे? चई अबो बीमार आहे, अबे जे घर थी वञा। मुड़स चयो जे पीउ जे घर वञे त तलाक थी। छा चईसि? पीउ जे घर वञे त कावड़ी लो। अॼुकल्ह असां बोल वञण फतवाऊं ईंदियूं आहिनि, साईं फलाणे कावड़ में तलाक ॾिनी आहे, अबा ख़ुशीअ में तलाक ईंदी आहे। ॾाढे ॻाल्हायो, ज़ाल मुड़स ख़ुशि हुजनि तलाक ईंदी। हे मिड़ई मौलविन खे बेवकूफ़ न सही, तलाक आहे पर कावड़ में तलाक ईंदी, कावड़ में वरी ज़ाल मुड़स न ठहंदा हाओ न सही, पोइ त तलाक ॾींदा न, पोइ बहाना छो बणाईंदा हो? मिड़ई चओ था त आहे त हराम पर मुले खां हलाल करायो, कंहिंखो हिलाल करायो? मुलो मिड़े हिलाल करे ॾे तो अल्लाह बल्ला बर गर्दन मुला, सुभाणे क़यामत में मुलो पादर खाए त मोला न आओ कई, असां त कान कई। अटकलू न कयो, मौलवी बि सम्झनि था त हजे ॻाल्हि खे। बाबा कावड़ में ई त तलाक ईंदी आहे न सही। हुन बि छा चयो जे पीउ जे घर वई त ॾाढे चयो पीउ जे घर वई त चओ कंहिंजे घर वई? पीउ जे घर वई त तलाक। माई वेही मजबूर थी वेही रही। अधु कलाक गुज़रियो, ॿियो माण्हू डोड़ंदो, माई मुड़स पीउ तो वारो मरी वियो। अगारो छा हो? बीमार। मुड़स धमकी ॾींदी तलाक, वेही रही। जवल ॿुधई त अबो मरी वियो त मन माई वेठी सिधी पीउ जे घर वई। पीउ जे लाश ते शरीक थी। 2-3 ॾियारा गुज़रिया, फतवा मौलविन मटाई। मुलनि फतवा ॾिनी कहिड़ी त माई हराम तलाक पइजी वई। पीउ जे घर वई न, सम्झो था लाड़ करण वारा समझदार आयो, तव्हां त वॾा होशियार माण्हू आयो, सम्झो था? पीउ जे घर वई, हाओ तलाक पइजी वई। हुन मौलवी सभिनि फतवा ॾिनी, वॾी कागल की बाबा माईअ खे तलाक। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह खे ख़बर पई, इमाम साहब फरमाइनि था मां वटि अचो, तलाक कान्हे। तलाक कान्हे। माण्हू बिगड़ी पिया, मौलवी बिगड़ी पिया। छा थो इमाम साहब चवे? वफ़द करे आया, छा था चओ? शर्त आहे मुड़स थो चवे पीउ जे घर वेंदी तलाक पइजी वेंदी। हाणे माई पीउ जे घर वई आहे, तलाक पइजी वई। इमाम साहब फरमाइनि था ॻाल्हि ॿुधो, पहिरीं जमल हुनखे ॿुधायो त पीउ बीमार आहे, हुनखे मुड़स चयो पीउ जे घर वेंदी त तोखे तलाक आहे। उन महिल वई के न, उन महिल कान वई, का महिल वई जमल पीउ मरी वियो। इमाम साहब फरमाइनि था पीउ मरी वियो त पीउ जो घर में वास्तो कोन्हे को। हाणे पीउ जी धी आहे, ओ खुदि धीउ जो बि घर आहे। माई पंहिंजे घर वई आहे, पीउ जे घर कान वई। जेका पंहिंजे घर वेंदी तलाक कान पवंदी। ज़िंदाबाद। इहो मसइलो सम्झ में आयो न? मुंहिंजो घर एसी ताईं, मुंहिंजो घर आहे जेसी ताईं मां जेरो आहियां। मुंहिंजो घर एसी ताईं मौजूद आहे जेसी ताईं मां जेरो आहियां, पर जे मां मरी वञा त मुंहिंजे पुटनि जो, मुंहिंजे धीउनि जो आओ न सही। इमाम साहब फरमाइनि था जमल बीमारी जो ॿुधई तमल कान वई, वेही रही। जमल पीउ जे मौत जो ॿुधई तमल वई आहे। पीउ मरी वियो, हाणे पीउ जी मिल्कियत आहे कान का। पीउ जे मिल्कियत में पुट बि वारिस आहे, धीअ बि वारिस आहे। उहा माई पंहिंजे घर वई आहे, पीउ जे घर कान वई आहे, तंहिंखे तलाक कान पई। सभिनि मौलविन चयो हा हो साईं, असां ग़लती ते वाकई तो इमाम आज़म, वॾे खां वॾो इमाम आज़म। ओ मुसलमानो, असांजो रसूल बि आज़म, असांजो इमाम बि आज़म, असांजो गौसल बि आज़म।
असा के खुदा ताला सब अजमत नसीब कयो। गौसल आजम पीरान पीर वो भी असा जो गौसे आजम आ, असा जो इमाम आजम अबू हनीफो वो भी आजम आ। एड़े तरीके से असा जो रसूल करीम आ वो भी असा जो रसूल आजम आ। खुदा ताला जे ज़ात बाबरकात असा के प्यारो प्यारो इमाम नसीब कयो आ। तो के भी हिकड़ी इमाम साहब जी गाल बुधाया, दुरूद पढ़ंदो ईमान ताज़ो कंदो। अब आप सुभान अल्लाह। इमाम साहब जो मुझे दिमाग में एतिरियूं ॻाल्हियूं अची वियूं हज़ारनि जे तादाद में। इहे घणे सम्झो त ॻाल्हियूं चवनि पियूं त मूंखे ॿुधाए, वो पंहिंजे मूंखे ॿुधाए, वो जे मूंखे ॿुधाए। कहिड़ी कहिड़ी तोखे ॿुधाए? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए। हिकिड़े शख़्स कसम खयो, छा खई अदा? जेकॾहिं मां अहिड़ी इबादत कयां जो उन इबादत में रूह ज़मीन ते मां को बि भाईवार न हुजे, अहिड़ी इबादत जो रूह ज़मीन वारनि जे इबादत खां भली, मशरक खां मगरब ताईं, शिमाल खां जुनूब ताईं, अहिड़ी इबादत जो को बि न करे सघे। न हिंदुस्तान वारो, न ईरान वारो, न अफगानिस्तान वारो, न लाहौर वारो, न मक्के वारो, न मदीने वारो, को बि अहिड़ी इबादत न करे सघे। सभिनि खां मुंहिंजी इबादत निराली हुजे। जेकॾहिं मां अहिड़ी न करे सघयुसि त मुंहिंजे ज़ाल खे तलाक, अहिड़ी इबादत न करे सघयुसि त मुंहिंजे ज़ाल खे चई त वेठो अची फाथो, नफ़िल पढ़ा त ॿिया बि पढ़ंदा, रोज़ा रखा त ॿिया बि रखंदा, क़ुरान पढ़ा त ॿिया बि पढ़ंदा। हाओ या न? हिन शर्त कहिड़ो का अहिड़ी इबादत जो ॿियो को? हाणे ज़ाल पई वञेसि, अची फाथो, मौलविन ॾे वियो, हर को चवे तलाक पइजी वेंदई, बचंदई कोन। हलंदे हलंदे रुलंदे हिकिड़ो माण्हू थो चवे तुंहिंजो मसइलो हल कोन थींदो। जे मसइलो हल थींदो त इमाम आज़म अबू हनीफे वटि थींदो। हलियो वञ कूफे जे मदरसे में, इमाम साहब जे कदमनि ते वञी पओ, उनखे अर्ज़ कर तुंहिंजो मसइलो हल कंदो। इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मसइलो ॿुधाई। पाण फरमाइनि था का वॾी ॻाल्हि कान्हे, का 5 मिंट जो कमु आहे, तुंहिंजो कमु थी वेंदो। कीअं थींदो? आसमान किरी पियो आहे। पर फरमाइनि था आसमान मुलनि ते किरियो आहे, असां ते कोन किरियो आहे। इनखे बेसम्झ फतवाऊं था ॾियनि। हाणे हीअं कयो, छा कयो क़िबला? तो छा चयो आहे? जे मां चयो आहे त अहिड़ी इबादत जो रूह ज़मीन जो को बि माण्हू उन में भाईवार न हुजे, बसि मूं अकेले जी हुजे। नफ़िल में नफ़िल पढ़ण वारा, क़ुरान में क़ुरान पढ़ण वारा, ॿिए हर कम में हूंदा। इमाम साहब फरमाइनि था आसान तरीक़ो आहे, मां हाकिम खे चवां थो काबो ख़ाली कराए, बैतुल्लाह मां माण्हू कढी छॾे, तूं रूह ज़मीन ते काबो हिकिड़ो ॾिसंदे ॿियो आहे कोन। तंहिंजे करे अकेलो तूं तवाफ़ कर, तोसां को भाईवार कोन हूंदो, तुंहिंजे ज़ाल खे तलाक कान पवंदी, तुंहिंजो शर्त पूरो थी वेंदो। अहिड़ी इबादत कंदे जो को बि तोसां भाईवार कोन्हे को। काबो ख़ाली करायो वियो आहे, अकेले खे तवाफ़ करायो वियो आहे, को बि हिन सां भाईवार कोन्हे। इमाम साहब फरमाए थो शर्त लभी वियो, ज़ालत वारी बची वई। उनजा अदा इहो आहे, असांजो इमाम अबू हनीफो जंहिंखे मुहम्मद करीम जूं हज़ारे हदीसूं यादि हो, चवंदो हो जेकॾहिं मुंहिंजो कौल तव्हां ॾिसो ऐं मुक़ाबले में हुज़ूर जी हदीस अचे त मुंहिंजो कौल भित ते हणी छॾिजो, पर मुंहिंजे रसूल जे हदीस खे अहमियत ॾिजो, जो सभिनी खां वधीक मुंहिंजे मुहम्मद रसूलुल्लाह जो फरमान आहे। दुआ कर असां तव्हांखे ख़ुदा ताला सचो हनफी बनाए, इमाम आज़म जो उम्मती, इमाम आज़म जो मुरीद बनाए, रसूलुल्लाह जो उम्मती बनाए, इमाम आज़म जो मुक़ल्लिद बनाए, इमाम आज़म जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इमाम साहब रहमतुल्लाह अलैह खे अल्लाह पाक जल जलालु मन वालू सन 80 हिजरी में दुनिया में आंदो आ। जरी महबूब पाक जे हिजरत के 80 साल गुजरी विया, सन 80 हिजरी में जाओ आ, 150 हिजरी में इमाम साहब वफात कई आ। अल्लाह ताला शल अहिड़े प्यारे बुजुर्ग जी क़यामत में असांखे दामन नसीब फरमाए छॾे। वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह।
व आखिर दावाना